यार माशुक डेवाल वाल छो घुराई थी जसा की तेज घुरायो थमा ता के त कमकार हुंदो न जानी छा थियो तो एडो परेशान छो था थियो छो परेशान थियो माशुक परेशानी आए न भाभी परेशानी आए परेशानी पंजन जी आ पता मत यार तू असा माना खुली हवाल कर न तडे त ता के घुरायो आ ता मुझे जेल या दोस्त आयो इयो ही तो मौकियो जो पंजन का पलांद वठण जो पंजन जेतरा मूसा कई है न यकीन करे इतिहास में लिखियो विंदो जेतरो मूसा ना नाजायजी कई हाने वारो मिलियो आ हाने मा पंजन का पलांद वठंदस वठी देखारींदा थे तोखे पलांद तू बुधाए सिर्फ असा तो सा गडायूं परेशान थणी गाल ना है माशुक भा न बा तडे ता ते भरोसो करे त ता के घुरायो आ अन गाल आए त कम थोड़ो खतरे वारो थव जेतरी पुलिस जी मार पौंदी ओतरो मजबूत थींदो अच्छा हां तो सा गडायो तोखे हर हाल में पेरा छडियोस याद कर अने हाल हाल खैर मुखे पंजी फुफाट जे का है न उने के अगवा कराणो यार तू चई छा तो यो जो हवा निकरी वई यार माशुक यो तो गलत आ ए पंजे रिश्तेदारन के खण बड़ी तकलीफ इंदी आ मता समय सा के तकलीफ ना काची तुझे मैटरन के खणाया ओ खण दे पंजे फुफाट के खण दे चाचे के खण दे जदे पलांद मुखे पंजे मैटरन मा वठणो आ तो तुझा मैटर खणाए पलांद वठण छा तो सा गडायूं असा पो तोके तकलीफ आया असा तो सा गडायूं तकलीफ आई तने तो घुरायम थोड़ो मुड़स मानू थियो सफाई असा तो सा गडायूं लफ्ज गलम तो फुफाट के खणो आ तो ताजी हवा निकरी वई आ तो सा गडायूं माशुक भा तो सा सा गडायूं माशुक गडायो अग में तोखे न छडियो तू याद कर त हाने भी उन हाल में तो सा गडूं ता थे नहीं जे कम में तू चवंदे असा ओ सा मोतबर यो हयावा हां या गैरता तुंजी छा थियो मां गैरन के तो बेटो सलाह दे त जो काम के पप्पा टगवा करनी आ खानी आ शर्म आ हेदिया तो के सुतो सा ओरे थी बा तू एडे थी हेदिया वे मां हेदिया फिरिया छा करई मां तो बमिट फिरिया तो मुजी जीजलड़ी हेदिया तो के सलाह दे न हेदिया हां दे सलाह हेदिया ये बई दोस्त सुनानी सुनानांती वांदा वाठा इलाके में कुत्तो भी न छडियो उनन के भी अगवा के बैठा है एडा खतरनाक है न लाइबा वारन नहीं फुफी वारन असा केतरू नाजायजियूं कयूं चाचन असा केतरू नाजायजियूं कयूं बर्दाश्त के मुने टाइम में मोड़ पातल होयो मुखे पातल वो जो मोड़ न लहरायो ओ बाबू के ने मोड़न जो ते डाडो अरमाना मसद को जाए पढ़ाई भी मैं मसद को जाए बाबा तो के पढ़ाई द मिला दे को दे बाकी मा तो के इयो कम न चबद तो अगवा कर पपाट बुधई अगवा कौन तो क्या सफा को खणाई तुसा थोड़ी बाकी बटरे दी उनन के झुकाए लाए खणाया तो दोस्तन का बटरे दी रुगो अगवा कराईदा सुस न पाण ही भजी अची असा घर में किरंदा पेरे पुंता बाऊ बदंदा ता साजा पजायो ता साजी छोकरी के गोले दियो एडो कुधो कम करण मान नींदी मैं हां तू कोर्ट ते चाड़े निकाह कर पण जी अच पो मां पाण मोहनी दस ये जेल मुजा डिठलन थाना सब कुछ डिठला बाकी हिकड़न लुधड़न किनन लोगन के कणी तू अंदे छोकरी अगवा कर मता पैसो कया हां न छडी थी मैं न कोर्ट ते खणी इंदो आ इयो मना नमाज वारो कम इयो इबादत वारो कम पाण मोहनी दी मान मा पाण बाकी हाने ई अगवा न करनी दी मैं अम्मा हुन के त देई छडियो उन हो जेको अंग्रेज थन जेके पेंटू शर्टू वारो उने के देई छडियो तन उने दी याद न तई फुपी की अंग्रेजी पे गल है छडे हे पलांत जो वारो पलांत जो ओ मासी परेशान थण जी गाल ना है असा माशुक या बचपन या दोस्त आयूं असा माशुक सा गड आयूं ए हुनन के थोरो झुका नींदास थोरो छो तो माशुक उनन परेशान करे छडियो मासी गाल के तो समझी छो नथी बस करे त गाल है वागू सही तो मां ये कई त सा डाढी आ बुधी पर मां चवा पई त यो कुदो कमा पर ने के सब कोचेर न के जेको यो हां बो चुपाए ने अंग्रेजी में बाकी उआ कावड़ा त ता में धप्पा ता में का चेंजिंग ना या ओ नो नेवर हया ही कोन उस लुदड़ी शापुर चाकर को बिना दी और ने मरे ते जहाज में थी व냐 मां बाहरे मुल्क आने यो वर दिस त करे से एने मुझे मां तुजी मां बकरी न जाने वातो की एने दुख में दिस भाको पैरो है पीती चती छड़ा तुझी शादी छो नथी थे अल्लाह मारे खबर तू परेशान थी बुध मुझी काल बुध
वॾनि जो डायलॉग आहे त हिकिड़ी सिधी आङुरी सां अगरि गे न निकिरे त उनखे टेढ़ो करणो पवंदो आहे। अगरि माइट सिधो सिधो नथा सुधरनि न उन्हनि खे थोरो ईअं टेढ़ो थियणो पवंदो आहे, सम्झंदी कर मां। कर टेढ़ो हीअं टेढ़ो कर वञी। हा मुत पर मोह त ॾिसेनि हिन खां वञी माखी लहराए। बाक़ी हाणे हे इन कम जहिड़ा त न सही मथां हुते पकड़ाइनि इरादो कंदो। अम्मा जवान जा पुट ते यकीन करी ईअं सूरनि खे बि अॻिवां कंदा आहिनि। ख़ुशीअ जी ख़बर मिलंदी तो सुकून सां वञी वेही रह, असां माशूक सां गॾु आहियूं। मासी, परेशान छो थी आहीं? असां तोसां गॾु आहियूं न। माशूक खे थी परेशान थियण जी ज़रूरत न आहे। अल्लाह रखुदणी अबा हिन में त कुझु दाणा लॻनि था। बाक़ी हे माॻीअ मोह जो कुझु त परेशानी जी ज़रूरत न आहे। धूड़ पायो वञी। ॻाल्हि ॿुधो, अम्मा वई हली ठीकु आहे। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, तव्हां अहिड़ो महसूसु कजो त माशूक शामिल ई न आहे हिन में। ठीकु आहे, मां वटि जेॾी महिल ईंदा झुकंदा कंदा 2-3 ॾींहं रखंदोसि करो। इहो ख़्यालु कजोसि। ॾिस असांजी नंगा जेकॾहिं असां मुड़ुस माण्हू थीजो। ठीकु आहे, जेकॾहिं असां को कमु कयूं उन लाइ असांखे छा मिलंदो? असांखे कुझु मिलणु खपे न। उहो बि मां सोचियो वेठो आहियां, तव्हां परेशान न थियो। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, उहा मुंहिंजी फुफाट आहे, मुंहिंजी नंगा मुंहिंजी इज़त आहे, असांजी भेण आहे, असांजी अधी आहे। ख़्यालु कजो, गैरती दोस्त थीजो। असांजी भेण मजाल जो ग़लति अख विधव। ग़लति अख सफ़ा न विधी आहे। अॻु में बि तोखे इहो कमु करे ॾिनोसीं, यादि कर। बस पोइ हिकिड़ो कमु कयो, तव्हांजे लाइ मां इहे छो झलियो बीठो आहियां। केॾी महिल गाड़ी चुमियो ॾियासि पियो न, असांजी काहे वञी एंजॉय कयो। पर कमु सुभाणे ताईं थी वञे। हाणे थींदो कमु, परेशान थियण जी ॻाल्हि न आहे। जियो करेसि, हल काहे काहे वञो? हा भाई हला हला हला, मां वेठो आहे दोस्तनि लाइ कुर्बानी ॾियण लाइ। ते बकरियूं सभु धारियूं अथव। बाक़ी हाणे ॾिसां थो फुफी मुंहिंजे घर में कीअं अची मिंथू थी करे, कीअं अची पेरे थी पए अम्मा जे चवे थी त मूंखे छोकिरे खे चओ मुंहिंजी छोकिरी मोटाए ॾे। छो ये पेंटूं शर्टूं खे ॾी पियो ऐं असां जेका उथी वेठी ठाही, असां एतिरो नालो ठाहियो, ॾोहारी पालिया, चोरियूं कयूंसीं, कुकड़ूं अगवा कयूंसीं, असांजी का इज़त ई कोन्हे। हेठि